जेके माण्हू जे टाइम 15 साल खां वठी कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे हाणे ज़ाहिर आहे एज वधी वई हूंदी उन्हनि खे ॿिए पासे नौकरी कोन मिलंदी ऐं उनजी पघार बंदि आहे इनजे करे असां जेको आहे हिते अलायंस जे प्लेटफॉर्म खां मरकज़ी आम नगर जेको सैयद सरकारी शाह साहब आहे उन मूंखे हिते रिपोर्ट कयो तव्हां वञो ऐं अॼु अलायंस जी मीटिंग रखियल आहे उन अलायंस जी मीटिंग में हीअ एजेंडा रखी वेंदी जेके कॉन्ट्रैक्ट एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि जी इंशाअल्लाह ताला हिमायत करे कंहिं तहरीक जो ऐलान कयो वेंदो अॼु इहो एहतजाज हिते रिकॉर्ड करायो आहे ऐं बिल्कुलु पूरी सिंध में तमामु 42 डिपार्टमेंट सां गॾियल अलायंस जी असांजी अलायंस ठहियल आहे यूनियन जी उनजे प्लेटफॉर्म में अॼु इहा जेका आहे सो मीटिंग रखियल आहे उन में भी एजेंडा रखी वेंदी पोइ बाक़ाइदा तहरीक जो इंशाअल्लाह ताला को ऐलान कयो वेंदो अॼु इहो एहतजाज रिकॉर्ड करायो उन खां पोइ जेको आहे सो इहो एहतजाज इंशाअल्लाह अब्दुल भाई जेको ॻाल्हायो जेको हीअ असांजी जंग आहे उहा जारी रहंदी अगरि असांजे मुतालबनि खे पूरो न कयो वियो ऐं न मञियो वियो ऐं असांजा पघार ऐं असांजे पढ़ी लिखण जे मुतालबो मञियो न वियो तेसीं ताईं असांजी जारी रहंदो ऐं हिन हितां जा रिकॉर्ड करण खां पोइ असांजो जेको पुरअमन इंतज़ार थींदो प्रेस क्लब जे हड़ताल जो अगरि असांखे साईं सरदारजी शाह खे ऐं भाई दशरथ जी गुज़ारिश आहे त हिन मुताबिक़ असांजी मञता कराई वञे ॿी सूरत में ग़रीब आवाम प्रेस क्लब ते इंशाअल्लाह जल्द जल्द बुख हड़ताल ऐलान कंदो असांखे इहा साईं कहिड़ी गारंटी आहे त तव्हां जेका ज़िमेदारी खणो पिया अलायंस में हिन एजेंडा खे वाकई खयो वेंदो या वरी हिननि खे को लॉलीपॉप पियो ॾिनो वञे ॾिसो एहतजाज हिननि कयो असां हिननि जी हिमायत कई आहे छो जो कॉन्ट्रैक्ट एम्प्लॉइज़ तमामु डिपार्टमेंट में मौजूदु आहिनि उन्हनि जी असां ऑलरेडी जेका एजेंडा रखी चुका आहियूं पर हिन इशू ते बाक़ाइदगी सां जो मीटिंग में इहा एजेंडा रखी वेंदी उनजो लाइमाल जेको थींदो इंशाअल्लाह ताला उन में सभु पर हेतिरो एहतजाज खां पोइ बि जेकॾहिं जेको डीजी साहब आहे हुनजो माण्हू या को नुमाइंदो न आयो करणु इन मां छा सम्झे थो हुनखे परवाह कान्हे ॾिसो हीअ जेको नज़र अची रहियो आहे न तव्हां बि ॿुधो हूंदो त 1 खां 4 ग्रेड ते अपॉइंटमेंट जी जेका आहे उनजी तयारी हले पई होदारनि जी जेका कोटा आहे उहा पूरी करण जे लाइ जॻहियूं ख़ाली करण जी कोशिशि कई पई वञे पर हिन साज़िश खे असां कामयाबु थियणु कोन ईंदासीं जेके मुलाज़िम कमु कनि था नौकरियूं कनि था 89 डेज़ खां वधीक जेको बि कॉन्ट्रैक्ट आहे उन मुलाज़िम खे पको करिणो आहे इहो कानून आहे 89 डेज़ खां वधीक जेको एम्प्लॉई कमु थो करे उन्हनि खे हिननि खे पको करिणो आहे पर हीअ पंहिंजी बहुतार जी कोटा पूरी करण जे लाइ हिननि खे जेको आहे जो फारिग करणु चाहिनि था पंहिंजूं पघारूं बंदि करणु चाहिनि था पर हीअ तमामु जेका आहे हीअ सुजाग आहे ऐं पाकिस्तान जूं कोर्टूं मौजूदु आहिनि कानून मौजूदु आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ असां हथ में कोन पिया वञी सघूं अफ़सोस आहे So, how was